हाणे हथनि असांजो हिकिड़ो अर्ज़ु आहे, असांखे का गुजारत या का पिरोली अहिड़ी ॿुधा जेको संगत बि बञे असीं बि बञूं, तव्हांजी महिरबानी थी। रहीम चांडिया साईं, इहो तमामु सुठो सुवालु आहे ऐं सुठी ॻाल्हि पुछी त छो इन शयुनि जा माण्हू वाक़ुफ़ बि कोन्हे, इलाही किन खे ख़बर आहे, किन खे ख़बर बि कोन्हे। इहो तव्हांजो सुवालु बिल्कुलु सही आहे। असीं ॿुधायूं था त इहो पिरोली छाखे चइबो, गुजारत छाखे चइबो। पिरोली उनखे चइबो जेकी हर शइ माण्हू जी ॾिठल हुजे, नंढे वॾे जी ॾिठल हुजे, उनखे चइबो आहे पिरोली। हिकिड़ी पिरोली आहे, न की ज़मीन ते न की आसमान ते हिकु ॾिठमि हमरा, न की ज़मीन ते न की आसमान ते हिकु ॾिठमि हमरा, न की पेर न की पग न की मथो न की माह, न की पीए पाणी त न की खाए गाह, दुश्मन जे धक सां दिलबर कई दाह, जा करियां नरॾा निगाह त विसर वाह अज़ीम चए। हीअ सॼी संगत खे पिरोली आहे। जेको बि ॻोल्हे सो असांखे जवाबु ॾिए ऐं पंहिंजो कमेंट में असांखे जवाबु ॾिए त महिरबानी थींदी। सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं सभु ॻोल्हीनि महिनत कनि त इहा कहिड़ी शइ आहे, उनखे चइबो आहे ॾिठ पिरोली। जेको ॿुधाईंदो त उनखे दाद ज़रूरु असां ॾींदासीं। इहा महिरबानी थींदी संगत जी, सभिनी जी।